अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। पानी पियो दा? हाँ दा पियो। होटल जो कड़ो मुंह जो आदा पानी होटल वाले जो यार वडी महंगाई थी वई यार, वडी हालत है यार। मियां वाकई ला निकरी आन बस यार वाकई तुझी गाल सही है, गर्मी आहे पर महंगाई जो कोन चेल भनी विधी है यार। महंगाई मारे विधो है। बात तो सही है। इंसान छाजी करे छाजी, बीमारी जी कयूं था त अटो नथा वठी सकूं, अटे जी कयूं दवा नथा वठी सकूं। यार ॾाढो गर्मी मारे वेठो आहे, सुम्हण जो बि सुकून आहे। हिकिड़ो घर में पखो आहे, ॿियो पखो वठणो आहे त उन जा सिस्टम नथो थिए पियो। नओं पके जे लाइ वञूं था त उन्हनि जा त वॾा सिस्टम आहिनि। तो सामा गाल कयां तो बे सा या गाल कोन करनी हुई। पखो यार खपाण पे बियो से मौज मिले तो या गाल कई गर्मी जी पके जी तरे तो सामो गाल कई, न त मुंजो मुंड कोलो खणी वञा खपाण। पर तू एड़ी गाल कई आ त पो पटी जर मां खपाया तो पखो खपा वञूं जी आ मां पक्को खपाण पे वञा यार। वाह जी ॻाल्हि ॿुधायो वयो त वॾिस अला कीअं मन हिकिड़ो बहानो ठाहींदो आहे। मूंखां कीअं लफ़्ज़ निकिरी आहे त मुंहिंजे घर में पको न भाऊ कीअं खपाईंदो पर अदा मूंखे जेको ई पक्को आहे न घटि में घटि 6000 जो पक्को, ई 6000 जो पक्को ई पक्को आहे जेको आहे। पर हींअर मां हाणे ग़रीब जो जान आहे, ज़रूरी आहे मूंखे खपाइणो आहे, मजबूरी आहे मुंहिंजी, इन लाइ तव्हां 4000 ॾेई छॾियो। 4000 भाऊ तव्हां पको 4000 घणा आहिनि, मूंखे मजबूरी ज़रूर आहे। तव्हां सम्झो ॾिस 4000 जेके तोखे महांगा था लॻनि त तूं 200 खणी न ॾे भला ॿियो छा। 4000 न बाक़ी भाऊ 2000 चवंदे गजब बेइज्जती। ॾाढी यार पक्को ही ॾाढो यार, पर मुंहिंजी मजबूरी जो तूं फ़ाइदो तो वठी ॾे तूं 2000 बस बिस्मिल्लाह। शाबाश आला आहे मजबूरी के ॾिठो ॾे मूंखे 2000 तो बस। भाऊ ही 2000 तव्हां जा सही आहे? सही है सही है सही। तो हाणे पको मुंहिंजो आहे भाऊ। हाँ सही आहे ठीक है। बोतल पियूं भले तव्हां बोतल पियो ई पको ठीक आहे। पहिरां मूंखे तकड़ा दवा वठणी आहे, मां वञा। महिरबानी तोला केॾे खणे पको का पको वतो थम पंहिंजो खणे हेठ रख चला हेठ रख मुंहिंजो पको आहे ते सफ़ाई लाइ गिराक रखियो आहे। अरे भाऊ ही बैठो ते हींअर जेको बोतल पी वियो आहे ने मूंखे इन बोतल वारे तू आई चोर ॿई गॾियल था, बोतल जे बहाने था पको पिया खणो। हू तुंहिंजो गिराक आहे, तूं सुञाणींदो हूंदे ज़रूर। गिराक मुंहिंजो न आहे, तव्हां ॿई ठगो। अरे यार इनखे मूं 2000 रुपया ॾिना आहिनि, हींअर मूं वतो 2000 वञी ॻोल्ही हिन मां पंहिंजो पकड़ी दिमाग़ ख़राब थी जा पको खणंदे ईअं। मां माण्हू थो घुरायां बि सच्ची ॿुधाए त मज़ाक न कर। मूं 2000 रुपया भरिया आहिनि। मां कुरंदो जी यार ईअं न कर सच्ची। उनखे ॻोल्ह वञी पंहिंजे खे जेका बाक़ी चोरी पियो करी न। अरे अल्लाह सां मां चोरी न पियो कयां यार, 2000 रुपया भरिया आहिनि मां। कसम चाला तो करी पूरा हल सोचण घुरिजे न मूंखे 6000 जो पको 2000 में पियो ॾे दॿे वाकई।